आपके पेरी बेटा पेश कन साईं खंगार सिंह मेयर। मानवारा मोहतरम अरबाब लुत्फ़ुल्लाह साहब MPA सिंध गॾायल समूरी टीम तमामु घणा इज़त वारा पिंडार में वेठल सभई इज़त माब बुज़ुर्गो साथियो अज़ीज़ो नमस्ते मुजरब। जीअं त राम सिंह सोढे जी हयाती उनके कमनि कारनि मुतलिक़ तमामु घणियूं ॻाल्हियूं थी वियूं आहिनि। हाणे ॻाल्हाइण जी त गुंजाइश रही कान्हे त आउं छा थी ॻाल्हायां। जेको मौज़ू आउं सोचे आयो हुअसि उहो त सभु थी विया आहिनि। तंहिं हूंदे बि थोरो मुख़्तसरन सिर्फ़ु 2 मिंट तव्हांजा आउं वठंदुसि। नंबर 1 जेका राम सिंह सोढे साहिब जो ख़ासि जेको व्हाट्सअप ज़रिए हींअर ताज़ा जेको पछाड़ी वारा मैसेज हुया उहो पंहिंजी तकरीर में अॻु में बि थी विया हुआ त 3 मेन जेका इशू हुया जेको चयो सो मुंहिंजा मन मक़सदु हुया। हिकिड़ो तइलीम एजुकेशन ॿारनि में अचे ऐं उहो तइलीम अची वई ऐं उहो मां ॾिसो असांजी स्पेशली राजपूत कम्यूनिटी में उहो उन्हनि माण्हुनि में उहो शऊर आयो। जंहिं छाकाणि त राम सिंह वेंदा हुआ तइलीम जी ॻाल्हि कंदा हुआ। को डोंडीअ खां वठी त भगू ढाणी ताईं वठो ॿुधे ढाणी ताईं वठो उन्हनि ई ॻोठनि वञो त उन्हनि ई ॻोठनि में डॉक्टर इंजीनियर ऐं मुख़्तलिफ़ छोकिरा CA लेवल ते विया आहिनि जंहिं माण्हू राम सिंह जी इहो ॻाल्हि ॿुधंदा हुआ। ऐं ॿी जेका ॻाल्हि ऊच नीच बाबा न हुजे उहो तमामु तक़रीबन निकिरी वई आहे। ऐं इहो ॻाल्हि मुख़्तसर असां सभु जेको मतभेद छॾे ऐं हर कंहिंखे इंसान खे बराबरि सम्झूं था इहो सोढे साहिब जो। 3 नंबर जेको सोढे साहिब जी ॻाल्हि हुई सो नशनि जे बारे में उहो बि हींअर सोढे साहिब जो जेको मैसेज ताज़ो आयो त उहो उन वक़्तु अमल थी वियो हो। पर हाणे असांजा नौजवान तबिको नंढड़ा वरी खारे पाणी ते वधीक ज़ोर ॾियनि था। इहो सोढे साहिब जी हक़ीक़त आहे ऐं इन ते तव्हां कंट्रोल करियो। ऐं आउं हिन मौक़े जी मुनासिबत सां फ़ाइदो वठंदे अॼु जेको तव्हां हिते वेठा आहियो जेको पिंडाल में वेठा आहियो पंहिंजो दिलि सां इहो अॼु राम सिंह जे जेकॾहिं तव्हां अक़ीदत रखो था राम सिंह जे जेकॾहिं ॻाल्हियुनि खे तस्लीम करियो था त हिकिड़ी ॻाल्हि त अॼु करियो को हिकिड़ो नशो त छॾे वञो। पंहिंजी दिलि में को पंहिंजो मक़सदु पए त जेको तव्हांखे सुठो लॻे को सिगरेट छॾे को जेकॾहिं खारो पाणी पीए थो उहो छॾे हिकिड़ो नशो वाइदे सां छॾे वञो जीअं असां अक़ीदत ऐं एतिराम कयो। ऐं उहो यादि तव्हांखे रहे त राम सिंह जी हुन तज़ियती मेड़ाके खां पोइ मूं इहो नशो इस्तेमालु न कयो आहे जेको सिहत लाइ नुक़सानकार हो। तव्हांजी वरी महिरबानी जो वक़्तु आउं तमामु थोरो वठणु चाहियां थो। महिरबानी।